नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ज़िले उमरकोट में MPA सैयद अमीर अली शाह साहब रात सिटी उमरकोट में थींदड़ चोरी जो नोटिस वरितो ऐं शहर जे वापारी बिरादरी सां मीटिंग पिणु कई। जी नाज़रीन, रिपोर्ट दर्शन देव भील मुताबिक़ MPA सैयद अमीर अली शाह साहब रात सिटी उमरकोट में थींदड़ चोरी जो नोटिस वरितो ऐं शहर जे वापारी बिरादरी सां मीटिंग पिणु कई। वापारी अॻवान सेठ शौकत अली अडेहपुरी, सेठ कुमार टलवाणी, सेठ अभिमान महशोरी, सेठ गोमोमल, सेठ बर्जलाल ऐं शहर जे ॿियनि वापारियुनि शिरकत कई। इन मौक़े ते SHO सिटी, DSP तालका उमरकोट, ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी बुरहानुद्दीन कुंभर मौजूद हुआ। सैयद अमीर अली शाह SHO सिटी, DSP ऐं SSP उमरकोट खे चयो त वापारी बिरादरी जी थींदड़ चोरी 48 कलाकनि में वापसि कराई वञे। इन्हनि में मुलविस माण्हुनि खे कानून जे मुताबिक़ सख़्त सज़ा ॾिनी वञे। सैयद अमीर अली शाह RPO हैदराबाद ऐं DIG मीरपुर ख़ास खां पिणु फ़ोन ते ॻाल्हायो। सैयद अमीर अली शाह सोशल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेके माण्हू उमरकोट जो अमन ख़राब करणु चाहिनि था उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त आउं पाण उमरकोट जे अवाम जी ख़िदमत कंदुसि। आउं उन्हनि जे ॾुख सुख में कुल्हो कुल्हे में मिलाए बीहंदुसि। पाकिस्तान पीपल्स पार्टी सदाईं प्यार, अमन ऐं मोहब्बत जो पैगाम ॾिनो आहे। असीं हक़, सच ऐं अमन जा आलमबरदार आहियूं। इंशाअल्लाह चोरनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइबो।